इमरान खान जी इस्लामाबाद ना ऐलान लॉन्ग मार्च लाइ लाहौर के लिबर्टी चौक ते काफ़िला पहुंचण लगा आहिनि। इमरान खान की क़यादत में लिबर्टी चौक का PTI जा काफ़िला इस्लामाबाद तरफ़ रवाना थींदा, जॾहिं त PTI अॻवान नसद उमर ऐं फवाद चौधरी प्रेस कॉन्फ्रेंस भी कई। सदन चवणो त निज़ाम की तब्दीली लाइ क़ौम के ॿाहिरि निकिरणो पवंदो। वायूं बताल थियल हुकूमत लॉन्ग मार्च का अॻु ई इंतकामी कार्रवायूं शुरू करे ॾिनियूं आहिनि। चौधरी ग़ुलाम सरवर की गिरफ़्तारी की मज़म्मत कयूं था। इमरान खान के ऐलानियल लॉन्ग मार्च के लिए इन वक्त लाहौर के लिबर्टी चौक ते PTI कारकुनन जा काफ़िला पहुंचण शुरू थी विया आहिनि। पंजाब के मुख़्तलिफ़ शहरन का कारकुन इन वक्त लाहौर में गॾु थियनि पिया। लाहौर के डिफेंस वाले इलाइक़े में लिबर्टी चौक का ये काफ़िला इस्लामाबाद लाइ रवाना थींदा ऐं GT रोड का थींदा ये काफ़िला इस्लामाबाद पहुंचंदा। इमरान खान के इस्लामाबाद लाइ ऐलानियल लॉन्ग मार्च लाइ इन वक्त काफ़िला लाहौर पहुंची रहा आहिनि। PTI अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस भी कई। प्रेस कॉन्फ्रेंस में असद उमर ऐं फवाद चौधरी जो चवणो त निज़ाम की तब्दीली लाइ क़ौम के ॿाहिरि निकिरणो पवंदो ऐं लॉन्ग मार्च का अॻु ई हुकूमत जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। हुकूमत इंतकामी कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। ज़ुल्फ़िकार गुररामाणी खां सॼी सूरत हाल बाबति अपडेट्स मालूम कयूं था। ज़ुल्फ़िकार, आगाह कजो वधीक। जी, तहरीक इंसाफ पारां ऐलानिया लॉन्ग मार्च जो ऐलान जो इमरान खान चयो त लिबर्टी चौक लाहौर का 11 वगे हू पाण उन जी क़यादत कंदो। ही लॉन्ग मार्च 11 वगे लिबर्टी चौक लाहौर का शुरू थींदो। उन हवाले से PTI के तरफा इंतजाम उहे भी नज़र अचन था, जॾहिं त हुकूमत के तरफा भी असांखे इंतजाम नज़र अचन था। हींअर हिते इस्लामाबाद के अंदर कमिश्नर ऑफिस में 2 वगे इन हवाले से इजलास है। PTI की क़यादत के उन इजलास में शिरकत लाइ कमिश्नर ऑफिस के हवाले से राब्तो किया है त 2 वगे वो कमिश्नर ऑफिस पहुंचन। बाबर रहमान ऐं ॿिया ख़ास तौर ते इमरान खान के एहतजाज लॉन्ग मार्च या धरणे के हवाले से इजाज़त वारी जेका सूरत हाल है, सुप्रीम कोर्ट से लागापियल जेके मामला हैं उन हवाले से कमिश्नर ऑफिस में 2 वगे इजलास है। उनमें PTI की क़यादत भी शरीक थी इजाज़तनामे के हवाले से। जैसे तो लिबर्टी चौक ते PTI की मरकजी क़यादत लाहौर में गड थियण शुरू थी है। उन्हनि जो इहो चवण है त पंजाब में जो ही लॉन्ग मार्च शुरू थे पियो लाहौर में, इहो खमीस के ॾींहं ते यानी जुमे के ॾींहं ताईं इहो पहुचण शुरू थींदो इस्लामाबाद। इन खां अॻु में इजाज़त वारी सूरत हाल जेका परमिशन वारी सूरत हाल है वो मामलो भी तय थींदो। KPK आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में भी जेके काफ़िला आहिनि उहे भी खमीस ताईं इस्लामाबाद पहुची वेंदा ऐं जुमे खां पोइ जेका सूरत हाल है उहा इस्लामाबाद अंदर लॉन्ग मार्च मौजूद हूंदो। मरकजी क़यादत PTI जी लिबर्टी चौक पहुचण जो उन्हनि जो सिलसिलो जारी है ऐं उते काफ़िलनि जे पहुचण जो जेको सिलसिलो है वो भी जारी है। इन लॉन्ग मार्च के हवाले से जो PTI के तरफा शेड्यूल सामू अचे पियो, उन्हनि जो इहो चवण है त इन लॉन्ग मार्च में फैमिलीज़ भी शरीक थींदियूं। ही GT रोड का लॉन्ग मार्च ईंदो ऐं मुख़्तलिफ़ शहरन में लॉन्ग मार्च पहुचंदो ऐं उते लॉन्ग मार्च के अंदर जेका सूरत हाल हुंदी बिकॉल PTI के अॻवाननि जे त उहा अहिड़ी सूरत हाल हुंदी जंहिंमें PTI के अंदर जेके कारकुन आहिनि लॉन्ग मार्च में शरीक काफ़िला आहिनि उहे इन सॼी सूरत हाल में कंहिं भी हवाले सां को भी उन्हनि जो इहो मामलो न हूंदो त इन लॉन्ग मार्च के करे उहे के थकी पिया आहिनि या इन हवाले सां का ॿी सूरत हाल हूंदी। लॉन्ग मार्च मुख़्तलिफ़ शहरन में उनखे रोकियो वेंदो ऐं बाद में इस्लामाबाद आहिस्ते आहिस्ते उन जो रुख थींदो। त अहिड़े क़िस्म जो शेड्यूल अहिड़े क़िस्म जो प्लान है PTI जो जंहिंमें ही सॼी सूरत हाल इस्लामाबाद ॾांहुं अचण खां अॻु में GT रोड जे अंदर असांखे काफ़िला नज़र ईंदा। ज़ुल्फ़िकार, अॼु जुमो है ऐं ईंदड़ जुमे ताईं ॿुधायो वियो आहे त इहो लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुचंदो ऐं पंजाब जा जेके मुख़्तलिफ़ शहर आहिनि GT रोड सां गॾु जेके लॻनि था या ॿियनि इलाइक़नि में उतां त कारकुन बिना के रुकावट जे रावलपिंडी ताईं पहुची वेंदा, छो जो पंजाब में PTI जी हुकूमत है काफ़ लीग सां गॾु त किथे भी रुकावट न विधी वेंदी। पर पिंडी खां पोइ इस्लामाबाद में दाख़िल थियण जो कहिड़ो हंधु हूंदो? इन खां अॻु भी जॾहिं जलसा कंदी रही है PTI इस्लामाबाद में त उन्हनि खे हिकिड़ो पार्क जो हंधु है H ब्लॉक में, उते जगह ॾिनी वेंदी है। छा हिन दफ़े PTI इंतज़ामिया के दरख्वास्त ॾिनी है त किथे गॾु थियण चाहिनि था? जी, मूं इहा ई ॻाल्हि कई त कमिश्नर ऑफिस में 2 वगे इजलास है ऐं इन इजलास खां अॻु PTI जे तरफ़ां जेका दरख्वास्त है PTI जेका दरख्वास्त ॾिनी है उन दरख्वास्त के अंदर कल राना सनाउल्लाह पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर चयो त
PTI जी दरख़्वास्त में धरणे खे ख़त्म करण जो को बि ऐलान नाहे, यानी हीअं नाहे त धरणो कहिड़े ॾींहुं शुरू थींदो या जलसो कहिड़े ॾींहुं शुरू थींदो ऐं उन खां पोइ ख़त्म कहिड़े ॾींहुं थींदो। काल्ह असद उमर बि जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे लाहौर में, उनमें बि असद उमर चयो आहे त असां जेको जलसो यानी हिते जेकॾहिं F9 पार्क पहुचनि था त उन खां पोइ उन जलसे खे या उन धरणे खे ख़त्म करण जी का बि तारीख़ न आहे। हीउ बुनियादी तौर ते मामिलो आहे जेको हींअर कमिश्नर ऑफिस में तइ थींदो त जेकॾहिं तहरीक इंसाफ़ जो काफ़िलो जुमे ते पहुचंदो त उन जुमे ते पहुचण खां पोइ F9 पार्क में ई उहे मौजूदु हूंदा ऐं उन खां पोइ उनखे ख़त्म करण जो ऐलान कहिड़े ॾींहं ते कयो वेंदो त इहा तारीख़ बि तइ थींदी। जॾहिं त जेका PTI जे तरफ़ां दरख़्वास्त आहे उन में इहो ॼाणायो वियो आहे त जुमे ते जॾहिं हू पहुचंदा त उन खां पोइ हक़ीक़ी आज़ादी ताईं उहे उते मौजूदु हूंदा, जंहिं ते राना सनाउल्लाह बि काल्ह कमेंट्स कया आहिनि त इहे कहिड़े क़िस्म जी जेका गुफ़्तगू आहे। ॿिए तरफ़ जेको तव्हां सवाल इहो कयो था त जेकॾहिं लाहौर खां रावलपिंडी पहुचनि था ऐं रावलपिंडी खां अॻिते जी सूरत हाल छा हूंदी या KPK खां हिते पहुचनि था त सूरत हाल छा हूंदी, उन हवाले सां हुकूमत इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। राना सनाउल्लाह जो इहो चवणु आहे त जेकॾहिं असांखे इहे रिपोर्ट्स आयूं त लॉन्ग मार्च पुरअमन आहे त उन में कंहिं बि क़िस्म जी का बि रुकावट न विधी वेंदी, बल्कि असां सहूलियत मुहैया कंदासीं, प्रोटेक्ट कंदासीं। जेकॾहिं का सूरत हाल या इंफॉर्मेशन का ॿी मिली त उन खां पोइ पाक फ़ौज जूं ज़िम्मेवारियूं बि हिते वरितियूं वयूं आहिनि ऐं रेड ज़ोन जे अंदरि कंहिं बि हवाले सां कंहिंखे बि दाख़िल थियणु न ॾिनो वेंदो। पुलिस बि हुते हूंदी ऐं उन खां अलावा FC बि हूंदी। F9 पार्क ताईं लॉन्ग मार्च खे इजाज़त ॾेई सघिजे थी जेकॾहिं हू अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां गारंटी ॾियनि, पर ॿी सूरत में उन्हनि खे इजाज़त न मिलंदी। तंहिं करे हुकूमत ऐं PTI यानी इस्लामाबाद जे अंदरि जी जेका सूरत हाल आहे विफ़ाक़ी हुकूमत जी ऐं इमरान ख़ान जी, त उहे अॼु ॻाल्हियूं तइ थींदियूं त हू F9 पार्क में वेहंदा त केसि ताईं वेहंदा ऐं उन खां पोइ लॉन्ग मार्च जेकॾहिं पुरअमन थींदो त उहो लॉन्ग मार्च हिते पहुचंदो। इन में कंहिं बि क़िस्म जी का बि रुकावट न ईंदी। रेड ज़ोन जे अंदरि दाख़िल थियण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वई आहे, न ई कमिश्नर ऑफिस में उन मामले ते को ॻाल्हायो वेंदो। जॾहिं त जेकॾहिं सूरत हाल का मुख़्तलिफ़ थिए थी त पोइ उन ते विफ़ाक़ी हुकूमत पंहिंजो बंदोबस्तु इन हवाले सां कयो आहे त पाक फ़ौज रेड ज़ोन जे अंदरि हूंदी, FC पुलिस इस्लामाबाद जे अंदरि ड्यूटी लाइ मौजूदु हूंदी।